इंसाफ अल्लाह वटा बे कंट कोनी जेके असी पाकिस्तानी आयूं पाकिस्तान जे ना इंसाफ ना है असी अस्सलाम वालेकुम दोस्तों ही ॾेखारियो चोटियारी सां लॻ जेको वाक़ियो आयो ही मोर्चा ठहियल आहिनि जिते ही जेको ॻोठाणनि ते हमिलो थियो ही मोर्चो ॾिसो पिया ही बनियूं आहिनि ही बनियुनि में ही विच में मोर्चा ठहियल आहिनि ही ॿियो मोर्चो आहे ही ॾेखारियो त हिन जेका जॻह ते जेके माण्हू जेके शहीद थिया 3 ॼणा इहो वाक़ियो आहे जानी जूणे जे में चोटियारे लॻ जो सान्यो पेश आयो ही बनियूं आहिनि ज़मीनूं आहिनि जिते ही वाक़ियो पेश आयो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साम्हूं जेके घर आहिनि हिते जेको हीउ नज़र पियो अचे हिते हमिलो थियो ऐं उन ते जेके उहो वेठल हुआ हथियारबंद ऐं ॻोठाणनि ते जेको सो हमिलो थियो हितां थियो हीअ जॻह तव्हांखे ॾेखारियूं था हीउ मोर्चो आहे साम्हूं ही मोर्चो किरननि ज़रिए हिते मोर्चा ठाहिया विया आहिनि ही हिकिड़ो मोर्चो कोन्हे पर अहिड़ा कई ॿिया मोर्चा तव्हांखे ॿिए पासे असां ॾेखारींदासीं ऐं उहे साम्हूं आहिनि मोर्चा उहे ॿिया बि तव्हांखे असां ॾेखारियूं था जिते हिन ॻोठाणनि ते हथियारबंदनि हथां हमिलो थियो अचो तव्हांखे वधीक हक़ीक़त असां अॻिते ॿुधायूं था हीउ ॾिसो पिया हीउ मोर्चो ॿियो आहिनि अहिड़ा मोर्चा ॿिया बि ठहियल आहिनि केतिरनि अहिड़ी जॻहियुनि ते ॻोठाणनि जे चवण मुताबिक़ 200 मोर्चा अहिड़ा आहिनि वधीक हीअ जेके कुझु असां तव्हांखे ॾेखारे सघूं था ऐं हीअ हालात जेके तव्हां ते पहुचायूं था हीउ ॿियो मोर्चो आहे हीउ हिकु वॾो मोर्चो ठहियल आहे ऐं ॻोठाणे जे मुताबिक़ हिते हिननि वॾो सिस्टम ठाहियो त ॻोठ ते हमिलो ॻोठ खे तबाह करण लाइ हीउ मोर्चो ठहियो इहे बनियूं आहिनि जेके साम्हूं बनियूं ॾिसो पिया हीअ आहे ॻोठाणो जंहिंखे गोलियूं लॻियूं सिधियूं गोलियूं लॻण करे कराची में दाख़िल हो जेको हीउ राति पहुतो आहे ऐं असांजी इंसानियत जी तनज़ीम HRJD हिते पहुती आहे हीउ ॾिसो पिया मासूम हीउ बेगुनाह माण्हुनि जा जेके पेट ॾिसो चीरिया पिया आहिनि हीउ गोलियूं लॻल आहिनि पेट में हीउ असांजी इंसानियत जी तनज़ीम हिते पहुती ॿाह में गोली लॻल आहे हीउ मुतासिर जो चवणु आहे त हीउ मूं ते जेको सिधियूं गोलियूं हलियूं ॿाह में 2 गोलियूं आहिनि ऐं हीउ पेट में गोलियूं लॻल आहिनि ऐं पासे में गोलियूं लॻल आहिनि ऐं हीउ ॾिसो पिया चीरियो पियो आहे सॼो पेट हीउ मज़लूम माण्हू जंहिंजे मथां सिधियूं गोलियूं असायूं हीअ असां तव्हांखे ॾेखारियूं पिया जानी जूणे जे में चोटियारी लॻ जेको वाक़ियो पेश आयो उन जा हीउ ज़ख़्मी हुआ जेको कराची में इलाजु हलंदड़ हुओ उहो हिते पहुतो आहे उन जा ई तव्हांखे असां हक़ीक़त ॿुधाई आहे ऐं असांजो कमु आहे उन्हनि सां मज़लूमनि सां गॾिजी दोस्तो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं अॻु में हिकु सांगड़ लॻ चोटियारी थाणे हर्द में हिकु सान्यो पेश आयो जंहिं में 3 नौजवान बेगुनाह शहीद कया विया ऐं 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया असां उहे सरज़मीनूं ॾिठियूंसीं उहे तव्हांखे वीडियो में ॾिसंदव उहे मोर्चा ठहियल आहिनि उहे इलाइक़ो उहे ॻोठ उहे ज़ख़्मी ऐं हींअर असां हिन जॻह ते मौजूदु आहियूं हीअ आहे जानी जूणे जेके हिन वक़्तु जानी जूणे जा ॻोठाणा जेके मूंसां गॾु शामिल आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त कॾहिं खां हिते हिन ॻोठ में रहिया ऐं केतिरो वक़्तु थियो आहे हिन ॻोठ खे ऐं ॿियो जेके विढ़िया उन्हनि तव्हां उन मां जेके एहतजाज कयो धरणो हयो उन में तव्हांखे इंसाफ़ मिलियो या न मिलियो अचो त हिन ॻोठाणनि खां पुछो था जीअं त हीउ जेको वाक़ियो पेश आयो तव्हां हिते घणो टाइम थियो आहे हिन ॻोठ में रहंदे असांखे हिन ॻोठ में रहंदे तक़रीबन 45 साल गुज़रिया आहिनि असां हिन ॻोठ जे हर माण्हूअ खे तक़रीबन त असां सुञाणूं था असल में हिन ॻोठ जा जेके बि माण्हू आहिनि उहे तमामु असराफ़ ऐं असांजा अबा ॾाॾा हिन ॻोठ में ई थी गुज़रिया ऐं असांखे ख़बर आहे त असांजो जेको ॻोठ आहे असांजे पाड़े वारा ऐं पाड़ेसरी जेके उहे या शाहिदी ॾींदा त हिन ॻोठ वारा तमामु शरीफ़ ख़ानदान सां तालुक़ु रखनि था हिन ॻोठ वारा कॾहिं बि कंहिंजी कुकड़ जी चोरी जी बि का बि एफआईआर या हुनजी का बि शिकायत कॾहिं बि कंहिंखे न मिली आहे अच्छा तव्हां छा था तव्हां सां इंसाफ़ थियो या न जेको हीउ हेॾो धरणो लॻो तव्हां उते मौजूदु आहियो जेको तव्हां धरणो ख़तमु कयो हिन वक़्त ताईं तव्हांखे भला को इंसाफ़ मिलियो असांखे इहो इंसाफ़ अञा जी उमेद कोन्हे थी आहे जेके नव माण्हू थॾे ते जेके उहे गिरफ़्तार ॾेखारी अथनि ॿी गिरफ़्तारी पेश कोन आई आहे अच्छा जेके धुरियूं सगारियूं आहिनि उहे अञा गिरफ़्तारी कोन थियूं आहिनि अच्छा असांखे हिते इहा अचण खां पोइ इहा कंप्लेन मिली आहे शिकायत मिली आहे त पुलिस या जेके तव्हां उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं पुलिस तव्हांखे चयो त इहे मोर्चा असां ठाहींदासीं ऐं जेके ॿिया विच में नवां माण्हू या ॾोहारी हुआ उहे घर हितां माना ख़तमु
अॼु हिते भला को मोर्चो ॾिठो आहे मोर्चा अञा तव्हां जे साम्हूं ॾिसी आया आहियो। अच्छा मोर्चो नथो न मोर्चा ठही कोन्हे, उहे थॾूं पयूं आहिनि न। अच्छा उहे थॾूं पियूं तव्हांजे अॻियां थॾूं पयूं आहिनि। अच्छा उहे जेके ॾोहारियुनि जा घर आहिनि उहे अञा ताईं मौजूदु आहिनि। उहे ॾोहारियुनि जा जेका मोर्चा ढंढुनि जे पासे में न उहे अञा ताईं मौजूदु आहिनि। असांजे जो उन में वरी उहे ॾोहारी अचनि त इहा ॻाल्हि केतिरी साईं थी सघे अचनि था न, हुननि खां त अञा ताईं जेके बि सगारियूं धुरियूं क़ाबू आहिनि अच्छा उहे अञा उन्हनि सां अञा मिलियूं आहिनि। अच्छा तव्हांखे माना इंसाफ़ अञा कोन मिलियो आहे। जेको आहे ॾिसो न, जेके बि आम माण्हू थोरा घणा गिरफ़्तार कयल आहिनि, जेके हुनजा वगारी आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो अथनि। जेको हीउ तव्हां धरणो ख़तमु करे आयो इन खां पोइ कई माण्हू ॻाल्हियूं कनि था छाजे करे धरणो ख़तमु थियो। कई माण्हू ते इल्ज़ाम लॻाइनि था, के चवनि था विकामी सौदो या का न इहा ग़लति रिपोर्टूं आहिनि। अच्छा कंदा बचनि जो सौदो असीं कोन कंदासीं। बिल्कुलु इहो ग़लति रिपोर्टूं आहिनि। असीं अञा बि इहा बि जेके बि इंतज़ामिया इन खे चऊं था असांजा कातिल गिरफ़्तार कया वञनि। अच्छा पोइ धरणो छाजे करे ख़तमु थियो इहो तव्हां धरणो हाणे 4 ॾींहं थी विया। 4 ॾींहं खां पोइ असांखे बि ज़रूरु आहे अचूं पियो त अचूं एफआईआर कटिजियूं। हाणे एफआईआर कटिजी हाणे गवर्नमेंट जो कमु आहे मायूस थी मायूस। हाणे गिरफ़्तारी त अॼु 3 ॾींहं थियो आहे। अञा ताईं जेके बि 9 माण्हू पहिरीं ॾेखारिया अॻिते उहे ई आहिनि, बक़ाया त कोन गिरफ़्तारी थी आहे। अञा ॻाल्हि ते अमल न थियो आहे। जे अमल नथो थिए त पोइ तव्हां छा लाइ अमल वरी असां धरणी लाइ बि तयारु आहियूं। अच्छा असां इनशाला ही 4 ॾींहुं आहे, सुभाणे 24 करे इनशाला वरी बि धरणी हणण लाइ तयारु थींदा आहियूं। अच्छा इंसाफ़ न मिलियो इंसाफ़ न मिलियो दोस्तो ही तव्हांखे ॿुधो मुतासिर हुजो त जेकॾहिं असांखे सुभाणे ताईं इंसाफ़ मिलियो त ठीकु आहे, न त पोइ इहो एहतिजाजी धरणो असांजो जारी आहे। हिननि जो चवणु आहे त असांजा खून सां पंहिंजे बचनि जो सौदो कॾहिं बि न कंदासीं। असां 4 ॾींहं 4 राति हुते राति ॾींहं खुले आसमान ते असां पंहिंजूं नियाणियूं पंहिंजे प्यारनि जा लाश हुते रखी असां तंग थी मजबूर थी असां इन रहियासीं त हिन हुकूमत मां असांखे इंतज़ामिया मां का उमेद कान हुई। हुकूमत इंसान नाकाम थी चुकी आहे ऐं असां पंहिंजे बचनि जो जेको हुते वधीक रखी छो त असांजा जेके ज़ख़्मी आहे के अस्पताल नवाज़ शाह के कराची ऐं कंहिंजो भाउ कंहिंजो भाणे जो कंहिंजो भाई जो उहे उते धार ज़ख़्मी आहे। असां हिते सां गॾु धरणे में मौजूदु रहियासीं। असां सां इंसाफ़ न थियो आहे ऐं इन्हनि जो चवणु आहे त असां वरी बि एतिरा ॾींहं 3 ॾींहं असां हिननि खे ॾिनासीं। सुभाणे ताईं हिननि जो 3 ॾींहं गुज़री वेंदा। 3 ॾींहंनि खां पोइ जे असां सां इंसाफ़ न थियो, जेके असां सां उन्हनि इहे ॻाल्हियूं कयूं त जवाबदार टोटल गिरफ़्तार कंदासीं ऐं जेके मोर्चा ठहियल आहिनि इहे हटाए छॾींदासीं ऐं जेके ॿाहिरियां कचे मां जेके धारियल वठी हिते विहारिया विया उन्हनि जा घर मसमार करे इहो मैदान करे साफ़ करे छॾींदासीं ऐं दिलाह उन्हनि खे। पर हिननि जो चवणु आहे त असां हिते वेठासीं, उन्हनि कंहिं माण्हुनि असांखे इहा इतला ॾिना त राति जो उन में उहे साॻिया ॾोहारी राति जो अची रहनि था। असांखे ख़ौफ़ वारी पई थिए हालत सूरत हाल आहे, मतां को नुक़सानु थिए उनजो कुझु वरी नुक़सानु थियो त उन ते इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत ज़िम्मेवार हुजे। इंसानी हक़नि जी तनज़ीम HRJDO ज़िला सागर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको ही 4 लॻ सां वाक़ियो पेश आयो उते असां मौजूदु आहियूं। जानी जुड़े में ही हिकु मोर्चे ते असां मौजूदु आहियूं ऐं हिकु ॻोठाणे खां पुछंदासीं त सर ही जेको हेॾो सारो वॾो मोर्चो ठहियलु आहे तव्हां छा था सम्झो त ही छा लाइ ठहियलु आहे, छा जेको ही वाक़ियो पेश था उन जे बारे में तव्हां थोरो छा ॿुधाईंदो असांजे ॾिसंदड़ उन्हनि खे ॿुधाईंदो थोरी असांखे हिन ते असांजा 200 साल खां मथे घर गुज़री चुका आहिनि। पाकिस्तान थियण खां बि असांजा अॻुम घर हितनि। हाजी जानी जूणे जो ॻोठ पनियल जूणे जो बिरादरी असांजो असांजा ॻोठ हिते घर 2500 खां थी सघे मथे हुजनि। तव्हांजो नालो साईं? मुंहिंजो बि जानी नालो आहे। हू असांजो सरदार आहे हाजी जानी जूणे जो, जंहिंजा असांजा कांडम उन जे नाले ते आहिनि। हाणे ही तव्हां सर्वे करे ॾिसो त पूरो जरेब खां मथे हिन जो मोर्चो ठहियलु आहे। ॻोठ खां घणो पंधु आहे 4 एकड़ लाम ते आहे। हिन ते इहो सोचो त ॾिसो त ही डारकी आहे या घोटकी आहे या कश्मीर आहे। ही कचे वारो हिसाब आहे। हिन जा ते जेके हिननि जेको ठाहिण जो मौज़ो रखियो आहे त भई असीं हिन तां माटर गोला LMG ऐं इहो इस्तेमालु करे सघूं ऐं लांचर छा त ही ॻोठ पूरे लाग करे ही वेठा आहिनि ही तबाह करण लाइ। अली बशकोवा खे ख़बर आहे त जेको ख़लीफ़ो सांगड़ में शहीद थियो हो उन जो ही ज़मीन उन ज़मीन ते ही जेको सो हमिलो पिया कनि। ही मुंहिंजी बनी आहे, ही मां माज़ूर माण्हू आहियां। हितां मूंखे 2-3 दफ़ा हिननि बंदूकूं खणी ऐं हिन जा था ही गश्त कंदा। हू ॾिसो ही ॻोठ जो ही लोढ़ा पटे ही मथे किरन मिशणनि सां मथे कया अथनि। हू लाइट बि ॿरे, हींअर बि ॾिसो ॾींहं जो बि ॿरे थी। इहो मोर्चो हिन जो आहे। तव्हां इहो बि सर्वे करे हिन जी ऊचाई घणी आहे। ही कम से कम 7-8 फुट मथे ऊचाई आहे। ॾिसो न हिन ते पंहिंजे सांगड़ ज़िले में कॾहिं बि तव्हां कोन ॾिठो हूंदो त अहिड़ो मोर्चो अवां घुमी ऐं नुमाइंदा आहियो। अवां ॾिठो हूंदो त ही ॿनिनि जे हिकिड़ो घरनि जे विच ते
चैन करण जे लाम ते हिननि जेको मोर्चो इस्तेमाल कयो आहे त हिन घरनि ॻोठाणनि खे लॾाइण जे करे, जंहिंमें हिंदू आहिनि मुस्लमान आहिनि, हर ज़ात असांजे ॻोठ में आहे, पर जे सभई मिलायो था कयूं त 3000 खां मथे आहे घर। अच्छा, भला ही जेको वाक़ियो थियो 4 ॾींहं धरणो लॻो, सभु असांजूं भेनरूं असांजूं अधरियूं हिते मौजूद रहियूं ऐं धरणो ख़तमु थियो, छा तव्हां सोचा इंसाफ़ मिलंदो? सही, असां अलाह इंसाफ़ कंदो। बाक़ी 4 ॾींहं लाश असां रखी उते धरणा हयासीं त उहे सभु को जंहिंखां खणी पुछूं, हद सूबेदार खां पुछूं त चए त बाबा सो मूंखे आऊं एफ आर न कढियुसि, व्याज जाजियत उन चयो त आऊं एफ आर न कढियुसि, एसपीएट उन चयो त आऊं एफ आर न कढियुसि। हाणे इन खां मथे अलाए कहिड़नि हिननि खे जेको मथां दाबो आयो आहे, अलाए कहिड़ी अहिड़ी का मथां हिन जे मथां गवर्नमेंट आहे जेका हिन खे दाबो आयो बीठी आहे, त उहो ई ज़ाहिर कनि त भई असांखे कंहिं कोन चयो हेतिरो 3 माण्हू लाश आहिनि, 20 माण्हू ज़ख़्मी आहिनि ऐं इन जी एफ आर कुकुड़ कंजो खजी थींदो आहे न, उहे 7 माण्हू कलाक में बदिजी ईंदा आहिनि। हीअ त माण्हू मुआन अॼु तोड़ी त मूं इहे 9 माण्हू मूं ॿुधो आहे त भई असां बि ॻोठाणा आहियूं, 9 माण्हू ॿुधो अथऊं त भई हीअ जेको हिननि माण्हू ॿधा आहिनि, बाक़ी ॿियो त कुझु बि कोन कयो। ऐं हिन मोर्चे जी भई सोच कयो, अहिड़ा मोर्चा ॿिया बि अव्हांखे हिन जे भर में मोर्चो घरनि जे पुठ खां अव्हांखे मोर्चो ॾेखारिया थो। ऐं हिन हीअ बनी जेका ॾिसो था जेका खेड़ी थी पई आहे, या खान बहादुर मोहम्मद हयात नाले ते उन्हनि जा पुट आहिनि, ख़ैर मोहम्मद जूणे जो, अली खान, गुलाम सफ़ा ऐं करीमदाद, जेको करीमदाद पूरे पाकिस्तान जे मथां शिकारगाह हो, उहे जेके हींअर उन्हनि जेको उन्हनि जे बनियुनि ते हींअर ही कब्ज़ो पिया कनि, कब्ज़े गुरू। हाणे ही जेके असीं आहियूं धरणू लाश खणी, पर असां इहो सोचो त सिंध गवर्नमेंट जेका बि आहे, आईजी सूदा ऐं जेके जर्नल आहिनि उन्हनि खे ऐं सुप्रीम कोर्ट जा जज आहिनि, असांजो इंसाफ़ उहे कंदा। असीं माठ करे अची वेही रहिया आहियूं, ग़रीब माण्हू, असीं छा कंदासीं, मिसकिन माण्हू। फ़ैसिलो अलाह कंदो। ॿिया इहे जज जेके सही न हलायूं त ख़ुदा उन्हनि खे बि ॾिसंदो जेको असांजा ही बेगुनाह शहीद करे छॾिया अथनि। जी साईं, जेको ही तव्हां धरणो ख़तमु करे आहियो, माण्हू सुवाल इहो था कनि त बाबा तव्हां धरणो चयो त इलाउद्दीन खां सवाइ जेको एफआईआर न थींदी त असां उथंदासीं कोन, धरणे ते ॻोठाणनि इहो मुतालबो रखियो ऐं अचानक ही धरणो ख़तमु करे वापसि हलिया त माण्हू इहो सुवाल कनि था, उनजे लाइ तव्हां छा चवंदा? सही, असां त माण्हू जेके आहिनि सभु माण्हू असांखां सुवाल कंदा ही छाजे करे अवां ही धरणो जेको सो वापसि खणी आया हो, मयत खणी आयासीं। असां सभिनि खे चयो छा ॿुधायो, हुननि ॿुधायो त असां एफआईआर कटे छॾी आहे, एफआईआर कटे छॾी था। असां जेको सो असांखे ख़बर न आहे त भई घणनि माण्हुनि ते कटी अथनि, छा आहे, कहिड़ा नाला निरवार हुजनि, ख़बर पए। असां महसूस माना ग़रीब हिसाब सां असीं खणी मयत वापसि पहुतासीं। इंसाफ़ असीं आहियूं बि पाकिस्तानी, ॿिए मुल्क जा न आहियूं, पाकिस्तान में रहूं था। असां सागर ज़िलो आहे, आख़िरकार ज़िले में असां वेही धरणो 4 ॾींहं हयोसीं, जेका 3 लाश रखी 3 लाश ही ॾिसो था, 3 लाश असीं रखी धरणो हयोसीं। पर जे खीर हुजे त खीर बि ख़राब थी वञे, ही लाश आहिनि, इंसान जहिड़ा मुस्लमान आहिनि, उहे ॻरी न वेंदा। उन करे असां बेवस खणी हिन ते पहुतासीं। ऐं असांखां माण्हू हर पुछे त कंहिं कंहिं एफआईआर कटी आहे, छा थियो आहे, न असांजो इंसाफ़ अलाह वटि आहे, ॿिए कंट कोन्हे। जेके असीं पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तान में जे न आहे इंसाफ़, हिते न आहे, असीं ईअं था सोचूं इंसाफ़ न आहे। अच्छा, तव्हां मायूस थी मायूस थी हिते जी माठ करे वेही, ऐं तव्हां इहो सोचो त हाणे लाशनि जी बेहुरमती बि थिए, बेहुरमती बि थिए, ॻरी लाश, उन्हनि खां छा कंदासीं? इंसाफ़ जी तव्हांखे का उमेद नज़र न आई? उमेद असांखे हिते हिन गवर्नमेंट में न आई आहे। हिन खे गवर्नमेंट खे मथे ई को अहिड़ो को दाबो आयो आहे, या ही विकामी विया आहिनि, ख़बर न आहे छा आहे। विकामी त पक विया आहिनि, तॾहिं हिन ते असांजो इंसाफ़ नथो हले, इंसाफ़ अलाह ॿुधण वारो।